शायरी जी सिख्या में छा उस्ताद बुखारी जी अवां जे मथा को शफ़क़त भरियो हथ हुयो। तो हिम्मत अफ़ज़ाई करे पियो। ऐं 2300 गीत हींअर बि ॼण मां इन जा ॻाइण वॼाइण जा जेके आहिनि साईं माने मौसीक़ी जा मौजूद आहिनि। हा मौजूद आहिनि इहे अलॻि। ॻाढ़े ॻाढ़े गल मथां कारो तोखे तेरा हो ॻाढ़े ॻाढ़े गल मथां कारो तोखे तेरा आहीनो तूं ॾिसंदो हूंदे तोखे त ख़बर आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां तो ख़ुश ऐं खैरियत सां हूंदा। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल मोहम्मद अली वेलो। अॼु असां सां ख़ैरकुन आतन शाह जी मशहूरु शख़्सियत अहमद सिंधी जेको सोशल समाजी वर्कर ऐं साफ़ में पिणु हिन जो आला किरदारु आहे ऐं तमामु वॾो लेखक ऐं तमामु हक़नि जे लाइ ॻाल्हाईंदड़ आहे। किन शाह जो साथी आहे, असांजो प्यारो दोस्त आहे। माशाल्लाह होटल ते अॼु संदसि हिन दिलरुबा माण्हू सां मुलाक़ात आहे ऐं वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। अॼु जे व्लॉग में तमामु बहितरीनु दोस्तनि सां ऐं शाइरनि सां बि मिलण वारा आहियूं ऐं किन शाह जो आहे कि असां जेको आहे सो दीदार बि कराइण वारा आहियूं। किन शाह शहर जो दीदार कराइण वारा आहियूं छो जो अॼु असां ॻोठ में मौजूदु आहियूं। छो जो हितां जो कल्चर, हितां जी रहणी करणी, हितां जे माण्हुनि जो उथण वेहण ऐं हितां जी मौसम जो हाल अहवाल ऐं दोस्त दिलरुबा माण्हू अहमद सिंधी शहर किन शाह जो जेको आहे सो सुहिणो असां सां गॾु आहे। माशाल्लाह होटल ते मिली वेठा आहियूं असां। अॼु व्लॉग खे ॾिसण न विसारींदा ऐं असांजे यूट्यूब चैनल ते अगरि अवां न आया तो असांजे यूट्यूब चैनल ते सब्सक्राइब कंदा। वधीक हाल वाल कयूं था पंहिंजे दोस्त प्यारे अहमद सिंधी सां। अहमद सिंधी छा हाल वाल आहे? बस इधर अच्छा छा हाल वाल है? मौसम कीअं आहे? ईद कीअं लगी? मौसम गर्म आहिनि। बाक़ी ईद जेका सो मां सम्झां थो अॻे ईद खां हिन ईद ते जेका आहे सा आवाम जी शोर या ख़रीदारियूं जेके उहे घटि आहिनि। घटि जो कारण या सबबु इहो आहे त मुल्क जंगी हालतुनि में आहिनि। हर मुल्क जंगी हालत में आहे। महांगाई जे हिसाब सां ख़रीद फरोख्त जेको आहे सा उहा बिल्कुलु घटि आहे। बाक़ी इंसान समाज जो हिसो आहे। छा बि थी पवंदो पंहिंजा रस्म ऐं रिवायत उहो कॾहिं बि भुलिबो। त असां वटि सिंध में जेको आहे सो सदियुनि खां इहा जेका रस्म रवाज़ आहे उनखे असां तहज़ीब सम्झूं था ऐं उहा तहज़ीबूं कॾहिं बि जेको आहे सो भुलिबियूं न आहिनि। तहज़ीबूं हूंदियूं पोइ मथां जंग मढ़ियो वञे या कहिड़े बि क़िस्म में माण्हू हूंदो पर असां तहज़ीबूं रिवायत पंहिंजी जेको आहे सो उहा बरक़रार रखंदा। माशाल्लाह होटल ते मौजूदु आहियूं ऐं अहमद सिंधी गॾु आहे। साईं गर्मी तमामु घणी आहे सो अहमद सिंधी जेको आहे सो लस्सी घुराई आहे। पोइ हाणे चांहि घटि पियो, ऊन्हारे में जेको आहे सो लस्सी पियो साईं। लस्सी वाह साईं वाह, क्या बात है।
तो दोस्तों हिन वक्त असां मौजूद आहियूं सिंध जो तमामु वॾो मशहूरु ऐं नाले वारो शाइर असगर ग़ोज़ाई, जंहिंजी शाइरी सिंध जे तमामु वॾनि फ़नकारनि जहिड़ो क मुमताज़ लाशारी साहब ऐं जहिड़े पंज सिंगर उस्ताद जलाल चांडे साहब जहिड़नि ॻाइणनि सिंध जे तमामु उस्ताद ऐं मञंदड़ जेके पंहिंजा सिंगर आहिनि उन्हनि शाइरियूं ॻायूं आहिनि। ऐं सिंध जो सुरीलो ऐं ॾाहो शाइर उन सां अॼु असां पहुता आहियूं, उनजी नवाज़िश आहे। उन सां कुझु गुफ़्तगू बि कयूं था ऐं उन सां कुझु ॿोल बि ॿुधंदासीं ऐं अव्हांखे बि ॿुधाईंदासीं। पोइ अचो त साईं सां कयूं था गुफ़्तगू। अस्सलाम वालेकुम साईं। साईं छा हाल आहे? ख़ुशि आहे? बिस्मिल्लाह, मोहबत आवाजूं, अल्लाह साईं अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। साईं अव्हांजी सिंध में कहिड़नि ऐं वॾनि सिंगरनि जेको आहे अव्हांजा कलाम ॻाया आहिनि, थोरो असांजे व्यूवर्स खे ॿुधाईंदा? जी सर, असांजो तमामु सिंध जो मशहूरु फ़नकार जलाल चांद साहब जी, उस्ताद जलाल चांद, उन बि काफ़ी गीत ॻाया आहिनि। ऐं मंज़ूर सखीराणी साहब, मुमताज़ लाशारी, मोहम्मद उर्स चांडियो, फराह खानम या ताज मस्तानी, इन्हनि गीत ॻाया आहिनि। ऐं दिलशेर तीवणो थियो, फौजिया सुमरो अव्हांजा सॉन्ग न ॻायो? फौजिया थियनि, बाक़ी ॿियनि काफ़ी सिंगर जेके बाक़ाया बि तमामु वॾा सिंगर आहिनि जिन अव्हांजी शाइरी ॻाई आहे। अव्हांजी शाइरी जो सिलसिलो कॾहिं खां स्टार्ट थियो आहे? हिन वक़्तु तव्हांखे केतिरो टाइम गुज़री चुको आहे? साईं तक़रीबन 1987 खां ॼाण 1987 खां अव्हां शाइरी ॾियो पिया, शाइरी जी दुनिया में आहियो। हा साईं, उहो बाक़ाइदे पहिरियों त हूंदा मुशाइरा सिंध लेवल ते असां करायासीं गोदे में। ऐं अव्हां सां गुफ़्तगू ऐं शाइरी में वेठा हुयासीं त अव्हां सां कचहरी दौरान अव्हां उस्ताद बुखारी जी ॻाल्हि छेड़ी त अव्हां उस्ताद बुखारी जा शागिर्द बि आहियो, त अव्हां इहा ॻाल्हि छेड़ी त इहो असांखे थोरो ॿुधाइजो तव्हां किथे तालीम हासिलु कई ऐं उस्ताद बुखारी जहिड़े उस्ताद खां अव्हां बि तालीम हासिलु कई, उतां कहिड़ी सिख्या वरिती? अरे असां शुरू में त हिते कॉलेज बि कोन हो, खैरपुरनाथन शाह में जी, डिग्री कॉलेज दादू में असां तालीम फर्स्ट ईयर इंटर उते कई। जी, उते उस्ताद बुखारी प्रोफेसर हो उते अॻ में, जेको सिंध जी जो सब्जेक्ट पढ़ाईंदो हो। अच्छा, पोइ उनजी वरी तमामु घणी इन सिंधी ऐं मौसीक़ी सां बि दिलचस्पी, ऐं क्लास में बि उते कॾहिं पंहिंजो गीत तरनम में ॿुधाईंदो हो। जी, पोइ असांखे वरी शौक़ु पंहिंजो अॻ में बि हो, पोइ वधीक वरी शौक़ु जाॻियो ऐं बाक़ाइदे किताब पढ़ियासीं, मुतालिया कयासीं, बहितरीनु अदीबनि जा शाइरनि जा किताब पढ़ियासीं। शाइरी जी सिख्या में छा उस्ताद बुखारी जो अव्हांजे मथां को शफ़क़त भरियो हथु हुयो? बसि इहो जो उस्ताद हिमत अफ़ज़ाई करे पियो, वधीक जेका शाइरी जी सिंफ़ुनि ते या इन्हनि ते वज़न बर या इहो साईं नश्तर नाथन शाही जी, जोर बुरई हो, ऐं तिरदुनि जो जेको जान और साईं अकबर शाह हो, उन्हनि जो तिरदुनि मूं ॼाणे थो। माना काफ़ी उस्ताद आहिनि जिन मां अव्हां शाइर उन सभिनी खां ॼण थोरी घणी सिख्या वरिती अथई। पोइ वरी पाण बि ॼण ज़हन में शाइरी ॼण अचे वई आहे, जी, त पोइ इहे पिया लिखंदा बि हुआसीं, प्रोग्राम अटेंड कंदा हुआसीं। गोदे में बि वॾा प्रोग्राम सिंध लेवल। अंदाज़न अव्हां ज़िंदगी में केतिरियूं शाइरियूं लिखियूं आहिनि, अंदाज़न हिकिड़ो ॿुधाए छॾियो। हा साईं, अॻ में त केतिरा कलाम लिखिया आहिनि तक़रीबन? 2010 में असांजी शाइरी ध्यानु थी वई, जो ख़बर न हुई त एॾी का वरी ॿोॾा शुरू वारी, अच्छा, उन में काफ़ी असांजा शाइरी हेॾे होॾे थी, पर पोइ बि माना ॿिनि टिनि किताबनि जो मवाद मूं वटि लॻा। ऐं 2300 गीत हींअर बि ॼण मां इन जा ॻाइण वॼाइण जा जेके आहिनि साईं मौसीक़ी जा मौजूदु आहिनि, इहे अलॻि। माशाल्लाह, ॿिनि किताबनि टिनि जो साईं माना मवाद मूं वटि आहे। माशाल्लाह, तमामु वॾो सिंध जो वसी शाइर आहे ऐं 2300 कलाम माने के साईं वटि ईअं मौजूदु आहिनि, माने के लिखियल, त अञा एतिरा वधीक जेके कलाम हूंदा उहे साईं जी नज़र में न आहिनि या साईं खां विसरी विया आहिनि। तमामु सिंध जो वॾो मशहूरु शाइर ऐं अञा साईं शाइरी कंटिन्यू लिखे पियो, अञा शाइरी अव्हां सिंगर खे ॾियो बि पियो। जी जी सर, जी जी। अच्छा, उस्ताद जलाल चांडी साहब जो उहो कहिड़ो कलाम जेको पहिरियों साईं उस्ताद जलाल चांडियो अव्हांजी शाइरी ॻाई, उहो कलाम असांजे व्यूवर्स खे ॿुधाईंदा त ॾाढो मज़ो थी वेंदो। हा साईं, इहो किताब मूं त काफ़ी कलाम ॻाई, पर हिकिड़ो इहो ॻाढ़े ॻाल्हि मथां, इहो असांखे थोरो गुनगुनाए ॿुधायो मोहबत में। ॿुधायूं न साईं? मोहबत में। ओ ॻाढ़े ॻाल्हि मथां कारो तो खेतर आ, ओ ॻाढ़े ॻाल्हि मथां कारो तो खेतर आ, आहीनो तूं ॾिसंदो हूंदे तोखे त ख़बर आ, तोखे त ख़बर आ, ओ ॻाढ़े ॻाल्हि मथां कारो तो खेतर आ,
ओ गाड़े गाड़े गल मथा कारो तो तेरा केड़ी मां तारीफ़ क्या सोना तुझे शान में तो जड़ो को सुनो बियो नाहे पाकिस्तान में केड़ी मां तारीफ़ क्या सोना तुझे शान में तो जड़ो को सुनो बियो नाहे पाकिस्तान में कचो कचो थर तोड़े लाड़िया उतर तोखां वध सोनो न को आहे दिलबर कचो कचो थर तोड़े लाड़िया उतर तोखां वध सोनो न को आहे दिलबर तिखी तलवार खां बि तुंहिंजी नज़र तुंहिंजी नज़र हो गाढ़े गाढ़े गल मथा कारो तो खेतर हो गाढ़े गाढ़े गल मथा कारो तो खेतर एक सोण अगई तू आई ॿियो कजल अखियुनि में पाई ज़ुल्फनि खे तूं छोड़े थो कुलड़नि ते उछलाई वाजो सुन ते नाज़ अथई हलण जो सुहिणो अंदाज़ अथई वाजो सुन ते नाज़ अथई हलण जो सुहिणो अंदाज़ अथई गॾिजी रहण जो तोसां ॾाढो फ़िकुर हो गाड़े गाड़े गल मथा कारो तो खेतर आईनो तूं ॾिसंदो हूंदे तोखे त ख़बर हो गाड़े गाड़े गल मथा कारो तो खेतर पाण सिंगारे सोना तूं जॾहिं अची बाज़ार में लाल गुलाबी लबड़ा ॾिसी हर को तो फासे जार में पाण सिंगारे सोना तूं जॾहिं अची बाज़ार में लाल गुलाबी लबड़ा ॾिसी हर को